वारी मस्जिद में गोलिन जी बरसात में सुबह जी नमाज में कुरान पढ़ंदे अल्लाह से शहादत जो मौत नसीब करायो। मुझी मुराद हजरत अल्लामा शहीद डॉक्टर खालिद महमूद सुमरो रहमतुल्लाह अलैह, अल्लाह उनकी कब्र ते रहमत कराए। डॉक्टर साहब खालिद महमूद जॾहिं मदीने विया हा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े पाक जे साम्हूं ये लफ्ज़ लिखियो। सो अल्लामा शहीद जे फर्जंद मौलाना नासिर महमूद चयो त बाबे ये लफ्ज़ पढ़िया भी सब खां पहिरों नबी साईं जे रोज़े पाक जे साम्हूं। मां भी ये लफ्ज़ पढ़ा तो मुझी भी दिल थी चाहे ता वेठा त हींअर मोर खान उनड़ जे गोठ जे सालाना जलसे में हो, पर तांजे दिल ऐं दिमाग जो जो तसव्वुर आहे ख्याल इहो हुजे ॼणो असां हींअर नबी साईं जे रोज़े पाक जे साम्हूं वेठा आहियूं। सही आहे न साईं? पोइ इन लफ्ज़नि जो मतिलब ऐं माना में मज़ो ईंदो। वेठा हिते हूं ज़हन में इहो हुजे ॼणो मदीने बीठा हूं। अल्लाह वारो शादो चे शाफिए मशर साक़िए कोसर तू आ तैयब तू आ ताहिर, तुझे आए जग वियो चरकी नूर नबूवत सा पयो बाकी। सुभान अल्लाह में कमी न हुजे। ताजी मोहब्बत सा दोस्तन चवायो जो कुशादो टाइम खपे, ओ परे गोठ वारे उन्हनि जो कर्ज भी हिते लाइण आयो आ। शाफिए मशर साक़िए कोसर तू आ तैयब तू आ तागिर, तुझे आए जग वियो जरकी नूर नबूवत सा पयो बाकी। तू आ आका सब को बेहतर, तू आ आका सब को बेहतर, शाफिए मशर साक़िए कोसर तू आ तैयब तू आ तागिर, तू आ तैयब तू आ तागिर। तो तथिया मां सोहणा सदके मूसा गड मुंहिंजा बचड़ा सदके, तो तथिया मां सोहणा सदके मूसा गड मुंहिंजा बचड़ा सदके। सब को अव्वल सब को आखिर, सब को अव्वल सब को आखिर, शाफिए मशर साक़िए कोसर तू आ तैयब तू आ तागिर। तुझी शफकत तुझी बरकत तुझी अजीम शान फजीलत, तुझी शफकत तुझी बरकत तुझी अजीम शान फजीलत। तू ही या रहमत जो समंदर, तू ही या रहमत जो समंदर, शाफिए मशर साक़िए कोसर तू आ तैयब तू आ तागिर। तुझो मक्को शौकत वारो, तुझो मदीनो अज़मत वारो। जगह के हेडे रखे। मां दुआ तो क्या अल्लाह साईं जेको सुभान अल्लाह करे उनके हिन साल रमजान जो पहिरों जुमो मदीने में नसीब। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, शाने मक्का मदीना। हाँ हिते छा रखियो आ, वन घुमी आ मदीनो, जाते हिक नमाज पढ़ त 50,000 नमाज जो सवाब। तुझो मक्को शौकत वारो, तुझो मदीनो अज़मत वारो, तुझी जमाअत सब खां बरतर, तुझी जमाअत अञा त खलक थी अचे। सुभान अल्लाह। पोते छो तारे जो सैयद जे एतबार न अथव हेॾे ख्याल कयो। मां चयमि त पहिरों पाड़े जो जलसो आहे हितां करे वञा, वरी मूंखे परे वञिणो आहे, कंबर खां हेठि जलसो आहे। दुआ कयो त अल्लाह मुंहिंजा सफ़र क़बूल फरमाए। छा थो फरमाए? तुझो मक्को शौकत वारो, तुझो मदीनो अज़मत वारो, तुझी जमाअत सब खां बरतर, तुझी जमाअत सब खां बरतर, शाफिए मशर साक़िए कोसर तू आ तैयब तू आ तागिर। तुझा सहाबी सच्चा सारा, हिदायत जा गिन रोशन तारा, साहबा जा गुलाम सुभान अल्लाह कर। ताके खबर आ तासा जमियत उलमा इस्लाम वारा साहबा जा भी नौकरों, अहल बैतन जा भी नौकरों। असा सिद्दीकी भी आयूं, असा फारूकी भी आयूं, असा उस्मानी भी आयूं, हथ मथे करे जो असा हैदरी भी आयूं। शाने मोहम्मद मुस्तफा, शाने सहाबा, शाने हैदर कर्राम। असा जो अकीदो आहे जेको मुर्शिद मौला अली के न मने उन जे मुंह में लख लानत हो जे।
हाँ असा हजरत अली जे दरजा नौकरूं अली जो रब भी अल्लाह वा हाँ मौला इन करे तो चवां त मौला जी माना दोस्त वा मन कुंत मौला फादा अली मौला इन जी माना समझ में नहीं दिया यारन के इन जी माना है जंजो मां मोहम्मद दोस्त वा उन जो अली दोस्त वा जेको अली जो दोस्त वा वो मां मोहम्मद जो दोस्त वा। अरे आशिक जडो नबी अख मारे कर अबा सिद्दीकी भी आयो फारूकी भी आयो ओस्मानी भी आयो हथ मथे करे जो हैदरी भी आयो साहबा जा भी गुलाम हो तो अहल बैतन जा भी गुलाम हो एक अख शान साहब आए तो बी अख शान अहल बैत तड़ी अल्लाह वारो चे तो तुझा चार यार भलारा वाह जा मुर्स मथे रपियारा तुझा चार यार भलारा वाह जा मुर्स मथे रपियारा सिद्दीक उमर उस्मानो हैदर शाफिए मशर साकिए कोसर तू तैयब तू तागर आल भी तू जो इज्जत वारो अहल भी तू जो रुफअत वारो आल भी तू जो इज्जत वारो अहल भी तू जो रुफअत वारो जन्नत लथी ततहीर जी चादर जन्नत लथी ततहीर जी चादर शाफिए मशर साकिए कोसर तू तैयब तू तागर तुझो बीबियों शानन वारियों तुझो नियाणियों भागन वारियों। अब नबी से के चार नियाणियों बीबी रुकैया उम्मे कलसूम फातिमा ज़ैनब इन्हनि खे कहिड़ी ख़बर या यो नबी कुल अज़वाजिक असां गारंटी सां चवंदा चैलेंज आहे अल्लाह जेकरे कुरान में नबी से के हिक न्याणी हुजे हा त रब ॻाल्हाए या बिंतिक जो लफ़्ज़ अल्लाह तो चे कुरान में या यो नबी कुल अज़वाजिक व बनातिक वो चऊं तो नऊज़ बिल्लाह कुरान के गलत कयूं तो कुरान सचो आहे अल्लाह भी सचो आहे जंहिं शहर में आयो वो शहर भी जंहिं नबी ते आयो वो नबी भी जेको खणी आयो वो जिब्रील भी हिन कुरान में मां ॾेखारण जे लाइ तयार आहे रब तो चे व बनातिक मुंहिंजे महबूब जूं नियाणियूं माना चार नियाणियूं अख मारे कर तुझो बीबियों शानन वारियों तुझो नियाणियों भागन वारियों तुझो घराणो सोनो सरासर तुझो घराणो सोनो सरासर शाफिए मशर साकिए कोसर तू तैयब तू तार हे जुमलो बुझाए जे वणई त हेदरी हुंदे न सुभान अल्लाह कंदे किया सोहणे हसन ता सदके वञा मां सोहणे हुसैन ता घोर थिया मां नारे तकबीर शाने हसन हुसैन शाने अली मुर्तजा शाने हैदर कर्रार कारी साहब के तो पाण दा गडु खणी वञा बटे ॾींहं सोहणे हसन ता सदके वञा मां सोहणे हुसैन ता घोर थिया मां नानो जन जो पाण पैगंबर नानो नानो जन जो पाण पैगंबर शाफिए मशर साकिए कोसर तू तैयब तू तागर खालिद तुझे दर ते आयो हाने पांजो नालो विझे तो खालिद तुझे दर ते आयो राशिद तुझे दर ते आयो खालिद तुझे दर ते आयो नासिर तुझे दर ते आयो नजर करम थे अल्लाह खातिर नजर करम थे अल्लाह खातिर शाफिए मशर साकिए कोसर तू तैयब तू तागिर तू तैयब तू ताहिर। अल्हम्दुलिल्लाह अज 15 जनवरी सन 2019 अरबा जे दिहाड़े अवां जे गोठ मोर खान उन्हनि में खानपुर शहर जे भरिसां पंहिंजे प्यारनि दोस्तनि भाऊ मोहम्मद मलूक साहब मोहम्मद सालार ऐं इंसाफ अली ऐं बचपन जो साथी प्यारो मोहतरम जनाब कारी फज़लुल्लाह उनर साहब ऐं जुमला जमात हिन गोठ जी उन्हनि जी सिक भरी दावत ते अल्लाह साईं काफ़ी टाइम खां पोइ वरी मूंखे हिन गोठ में अॼु 100 दफ़ो क़ुरान ॿुधाइण जी रब साईं सादत नसीब कराई आहे। मुंहिंजा अज़ीज़ जमाती साथियो क़ुरान जा आशिको दीन जा परवानो अॼु जेके मां आयतूं पढ़ियूं इन्हनि जो ख़ुलासो इहो आहे अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए दुनिया वारो
मां तव्हां खे उहो शाफी महशर साक़ी कौसर बुलंद ऐं बाला क़दर रहमत जो समंदर नबी तव्हां खे ॾिनो आहे जेको हिन उम्मत जे मथां वॾो शफ़ीक़ आहे। अबा मदीने वारे साईं खां वधीक असांजे मथां बि कंहिंजी शफ़क़त थींदी। इहा शफ़क़त हुई आमिना जे लाल जी जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं भी दुआ जा हथ खणंदा त हिन उम्मत खे सदाईं दुआ में यादि कंदा। जुमे जी रात आहे, जुमे जो ॾींहुं आहे, बि नबी साईं दुआ में पंहिंजी उम्मत खे यादि कंदा। 27 रजब जी रात, मेराज जी रात, वसल वसाल जी रात, कुर्बन जी रात, अल्लाह जे दीदार जी रात, महबूब जुतीअ सां फर्शन को अर्शन ते वियो आहे। उते भी सोने के दुआ में पंहिंजी उम्मत यादि आहे। 15 शबान जी रात, छोटकारे जी रात, निजात जी रात, मोमिनन के बख्शण जी रात, लैलतु सिक लिख पढ़ जी रात, अल्लाह जे तकदीर जे फैसलन जी रात, हुजूर के दुआ में पंहिंजी उम्मत यादि आहे। मोर खान उलड़ जे गोठ जा मुसलमानों, इर्दो गिद नवाज आयल आशको, एक ॾींहं ते त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हद करे छॾी। साईं पंहिंजी ॾाची मुबारक ते वेठा आहिनि सवारीअ ते। साईं दुआ जा हथ खया, एडी वडी लंबी डिगी दुआ नबी साईं घुरी जो साहब जा हथ थकजी पिया। खुद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी सजो हथ मथे पिया कन, वरी हेठ पिया कन, वरी खबो हथ मथे पिया कन, वरी हेठ पिया कन। ॾाढो रुना। साईं जी अखियुनि मां नीर पिया वहन। साईं जी दाढ़ी मुबारक गोड़न में आली थी वई। साहबा फरमाइंदा इन गुनाहगार उम्मत जे लाइ दुआ घुरी 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 जने दुआ पूरी थी, अंदाजो लगायो सी त 7.5 कलाक रसूलुल्लाह इन उम्मत लाइ दुआ घुरी है। आए को इन उम्मत में को मुर्शिद, को वली, को बुजुर्ग अल्लाह वारो जे करे नबी साईं उम्मत लाइ रोनो होजे 7.5 कलाक सवाए मदीने वाले साईं। अल्लाह अकबर कबीरा। मुसलमानों कुरान जाश को दीन जा परवानो थोरो तवज्जो कयो त मां तव्हांखे महबूब साईं जो उम्मत सां प्यार ॿुधाया। जागो था जेके जागो था हथ मथे करे सुभान अल्लाह के। अल्लाह अचूं था सब्र कर। सीरतुन नबी जो जलसो आ। मुहर्रम जे महीने में शहीद करबला पढ़ंदो आ। मुहर्रम जे महीने में सोने अली जो शान पढ़ंदो आ। मुहर्रम जे महीने में हसन हुसैन जो शान पढ़ंदो आ। अजो इश्तिहार में सीरतुन नबी जो जलसो आ। कुछ महबूब जो शान पढ़ा, वरी विच में महबूब जे नवासन जो भी शान पढ़ा। घणा मौजू ॿुधा थी, अच त नओ मौजू ॿुधाया यार। बुधी बुधी अधमोली पाण थी विया। अल्लाह मदीने वारो साईं मुझो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मत सां वॾो प्यारा जो जीअरे पंहिंजी हयातीअ में त महबूब साईं हिन उम्मत खे सदाई दुआ में यादि कयो। पर जॾहिं मुंहिंजे साईं जो आख़िरी टाइम आयो, अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा हुमैरा रज़ी अल्लाह अन्हा चवे थी 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं आ। मुंहिंजी झोल में मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम में आ। साईं जी तबियत मुबारक नासाज़ आ। ॿुधो उन्हनि जे ॻोठ वारो सीरत जा किताब था लिखनि। अम्मा आयशा जी झोल में मदीने वारो साईं मिठो मोहम्मद पाक ईअं चमके पियो, ईअं चमकंदो आहे जीअं तव्हांजे जलसे में सैयद हबीबुल्लाह शाह जे हथ में ही रब जो क़ुरान थो चमके। जीअं क़ुरान चमके थो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं चमकंदो। तॾहिं त मां बार बार तकरीर में चवंदो आहियां त दुनिया में 2 क़ुरान अथव। दुनिया में 2 क़ुरान अथव। मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी पंजाब जो आलिम भी चवंदो हो दुनिया में 2 क़ुरान आहिनि। हिकिड़ो ख़ामोश क़ुरान आ, ॿियो ॻाल्हाइण वारो क़ुरान आ। खामोश कुरान केड़ो आ जेको रोजानो ता मस्जिद में दौड़ कंदा हो, दीदार कंदा हो। ही तवा जो खामोश कुरान आ। बयो गलहण वारो कुरान से केड़ो आ। फरमाया वज़ुहा
वल्लैल इज़ा सजा। मुझो महबूब साईं तो फरमाए बो गाल्हाइण वारो कुरान ए मिठे मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाए बीजा ते कुरान तो फरमाए वन नजमी इज़ा मा ज़ल्ल साहिबुकुम व मा गवा व मा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। जेके कुरान वणे बैयत मथे करे जो सुभान अल्लाह। नारे तकबीर। शान मोहम्मद मुस्तफा, शान कुरान मजीद, कायदे जमीयत मौलाना फजल रहमान। उस्ताद मोहतरम साईं कारी मुनीर अहमद साहब के हेडो व्यार साईं कार साहब तो आगे अचो हेडो अल्लाह। हाँ मोहब्बत सां वेठा आहिनि साईं चवंदा त साम्हूं वियो आले रसूल जो भी दीदार कयूं कुरान जो भी दीदार कर अल्लाह। अखे मारे कर मदीने वारो साईं मुझो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हाइण वारो कुरान छो त मुझो महबूब मके मदीने में ॻाल्हाईंदो आहे। ज़ुबान त मिठे मोहम्मद जी हूंदी आहे पर कलाम रब करीम जो हूंदो आहे। हाय हाय मुझो महबूब चमके थो कंहिंजी झोल में अम्मा आयशा जी झोल में तॾहिं त मुंहिंजी अम्मा आयशा सिद्दीका फरमाईंदी आहे मुझो महबूब एॾो सुहिणो अल्लाह जो कसम मुझे कमरे में मुझी ॾींहं जो गुम थियल सुई जॾहिं गुम थी वेंदी हुई वरी राति थींदी महबूब मुस्तफा वज़ा जे चेहरे वारो अलम नशरा लक सदरक जे सीने वारो अल्लज़ी अनक़ज़ ज़हरक जी पुठीअ वारो वल्लैल इज़ा यग़शा जे ज़ुल्फ़न वारो मिठो मोहम्मद जॾहिं मां आयशा जे कमरे में ईंदो त मां गुम थियल सुई भी ॻोल्हे वठंदी हुयमि। एॾो सुहिणो तॾहिं त हज़रत हसन नबी साईं जो साहबी आहे महबूब जी तारीफ़ कंदे हे लफ़्ज़ चवंदो आहे व अहसन मिनक लम तरा क़त्तु ऐनी व अजमल मिनक लम तलिद निसाउ खुलिक़्त मुबर्रअन मिन कुल्लि ऐबिन कअन्नक क़द खुलिक़्त कमा तशाउ। कारी फज़ुल्लाह के गुज़ारिश आहे जमात घणी थी अचे पोते भी पलाल विछायो इंशाअल्लाह आशिकन जो पिंडाल भरजी वेंदो अञा जमात अचे थी। अख मारे कर खिदमतगारन के चो त पोते भी पलाल विछान मदीने वारो साईं मुझो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिनी जहानन जो सरदार व अहसन मिन कलम तरक़त ऐनी हजरत हसन तो ते मुंजा सोना तू एडो सोनो वा जो अज तई के मां जे लाल जी अख करे एड़ो सोनो डिठो ही नाए। व अजमल मिन कलम तलिदिन निसाउ ओ मुझा महबूब क़यामत का मां एड़ो गुल जणींदी कोन जेको बीबी आमिना जो गुल हाय हाय व अजमल मिन कलम तलिदिन निसाउ बुदो खुलिक़्त मुबर्रअन मिन कुल्लि ऐबिन या रसूल अल्लाह तोखे अल्लाह सही हर ऐब को पाक कयो आ क्या अन्नक कद खुलिक़्त कमा तशाउ जण तोखे इए रब बनावा जिए तो पाण घुरियो आ। अर्ज पियो कया मदीने वारो साईं चमके पयो हाँ मुझो साईं जेका ज़ुबान मो गाल कढे या त कुरान या त हदीस हिकड़ो साहबी नबी साईं जी महफिल में हर गाल लिखंदो हो नोट कंदो हो साईं जेका गाल कढे हुआ याद करे लिखे। हजरत उमर जलाली साहब हो हजरत उमर देर न कयो न साहबी के जे बस कर न लिखंदो कर असा जो नबी करे जमाल में त करे जलाल में असा जे नबी को पुछंदो कर पो लिखंदो कर। उमर भी तो उमर वाला हाय हाय 1400 साल गुजरी विया उन्हनि जे गोठ वारा अञा भी उमर जी गैरत आहे। हाणे ता ॾिठो सोशल मीडिया ते नार्वे जे मुल्क में ईसान अंग्रेजन छा कयो हिकड़ो प्रोग्राम रखी सिक्योरिटी पुलिस जे परे में 3 कुरान खणी उनके बाहि पिया ॾिन मुसलमानन जे कुरान के खुले आम मीडिया ते ॾेखारियो असां कुरान के बाहि था ॾियूं अञा उन ज़ालिम बाहि शुरू न कई त हिकड़ो मुजाहिद उते ही अवाम में उथियो अची उन हमरा के लतुन सां वतई रब जे कुरान के बाहि जे सहण को बचाई।
मौलाना सोशल मीडिया ते यो वाक़ियो मोबाइल में असां ॾिठोसीं अखियुनि सां। पोइ जॾहिं पुलिस पकड़े वई उन जवान खे चयो तूं आहीं केरु जे एॾी गैरत कई आहे। चे नालो छा थी? जे मुंहिंजो नालो उमर आहे। वाह उमर तुझे नाले जी गैरत। अल्लाह जाने मां तो सिंध बलोचिस्तान में वञा तो बलोचिस्तान वेंदो आहियां भागनाड़ी गंदावा गंदाखा हाँ सही नौशकी सिब्बी कोयटा कराची को 300 किलोमीटर परे लसबेले में कुरान पढ़िया विंदुर ओथल हब माके दोस्तन जो सही असांजे घर में जिन्नन तंग कयो आहे असांखे को तावीज़ ॾे असांजे घरों जिन्न नथा वञनि। मां चयो भाउ पंहिंजे घर जे दर दर ते दरी दरी ते हज़रत उमर जो नालो लिखो। अल्लाह जाने सोने उमर जे नाले जी बरकत सां 15 ॾींहंनि खां पोइ माॾे फोन आई साईं शाह साहब वाह अॼु तावीज़ ॾिनई असांजे घरों जिन्नत भॼी विया पर शैतान बि भॼी विया। छो त उमर जंहिं घिटीअ मां अचे त शैतान उहा घिटी छॾे वञे। हज़रत उमर तो चए न लिखंदो कर। महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उमर न रोकेस मुझे साहबीअ के भल मां रसूलुल्लाह जी हर ॻाल्हि लिखे छो त काबे जे रब जो कसम मां मिठे मोहम्मद जी ज़ुबान मां कॾहिं ग़लत ॻाल्हि निकिरंदी न। वरी लिखे अर्ज़ कयां दुनिया में ब क़ुरान हिकिड़ो ख़ामोश क़ुरान ॿियो ॻाल्हाइण वारो क़ुरान। थोरो तवजो कर त मां हिकिड़ो मिसाल ॾियां तोखे ॻाल्हि सम्झ में अची वई त पोइ ईमान बि ताज़ो थी वेंदई। हे ॾिसो शाह साहब जे हथ में क़ुरान आहे ही ख़ामोश क़ुरान आहे जंहिंजो रोज़ दीदार भी कंदो आहे तिलावत भी कंदो आहे। अल्लाह साईं हे क़ुरान भी 2 जुल्दनि में महफूज़ कयो आहे। घणनि जुल्दनि में? हे ॾिस कीअं हे हिकु जुल्दो हे क़ुरान जो ॿियो जुल्दो 2 जुल्दनि 2 पाठनि 2 ग़तनि जे विच में जीअं ख़ामोश क़ुरान महफूज़ आहे। मां मदीने वियोसि मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े पाक जे साम्हूं बीठमि मांखे अजीब ॻाल्हि सम्झ में आई। मां चयुमि ओ मुंहिंजा अल्लाह जीअं दुनिया जे इन ख़ामोश क़ुरान खे 2 जुल्दनि में महफूज़ कयो थी तीअं वरी ॻाल्हाइण वारे क़ुरान मिठे मोहम्मद खे बि रोज़े पाक में 2 यारनि अबू बकर उमर जे विच में महफूज़ कयो थी। जीअं हे 2 जुल्द क़ुरान को जुदा न थी सघंदा तीअं मिठे मोहम्मद सां रोज़े पाक में अबू बकर उमर जुदा न थी सघंदा। मौलाना गुलाम सेंसुरी था थोरो हिकिड़ो नथी था मां मिसाल ॾेई सम्झायां साईं तव्हां सॼो हथ ॾियो मौलाना तू खबो हथ ॾे हे ॾिस ई सॼो हथ हिन अछी होॾे मुंहुं कर हे सॼो हथ हिन अछी दाढ़ीअ वारे में खबो हथ मुंहिंजे मदरसे जे आलिम मौला गुलाम सेन में ईअं नबी सही सॼो हथ अबू बकर में विधो खबो हथ सोणे उमर में फमा हा कदा नबस फी यौमिल क़ियामत क़यामत जो ॾींहुं थींदो मुंहिंजो रोज़ो खुलंदो मां नबी जो सॼो हथ सिद्दीक़ में हूंदो खबो हथ सोणे उमर में हूंदो। हुज़ूर फरमायो हिक हिक कब्र में 70 मुर्दा जीअरा थी उथंदा पर मां रोज़े पाक में उथंदुमि त इहा कैफियत हूंदी सॼो हथ अबू बकर में खबो सोणे उमर ऐं उलमा लिखियो आहे रोज़े पाक में जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े में जगह है जाते नबी साईं जा कदम ख़त्म था थियनि उते अबू बकर जो सीनो शुरू थो थिए वन तो मदीने खबर पई वरी जाते अबू बकर सिद्दीक़ जा कदम कब्र मुबारक में खत्म था थियनि उते हज़रत उमर जो सीनो शुरू थो थिए जेके वया हो रुसी आया हो हाय हाय अल्लाह तव्हांखे ॾेखारे हिते छा रखियो आहे मां त चवंदो आहियां फसल लथो अथव सारियूं लथियूं अथव सुपर खे अघु आहे अलाह गंज ॾिनो अथव अड़े पैसा कढाए वञी ॾिसी आहे मां सकरंड वियुमि काज़ी अहमद दोस्तनि ज़मज़म भी ॾिनो खारकूं भी ॾिनो सऊदीअ जा तोहफ़ा ॾिनो चई जलसो करायो आहे ख़ुशीअ में जो उमिरे तो मोटियाऊं मां जो घणो ख़र्च आयो चई 1,20,000 काबतुल्लाह भी ॾिसी आयासीं मिठे मोहम्मद जो रोज़ो भी ॾिसी आयासीं हिन दौर में छा आहे 1,20,000 कुछ भी ना आहे अड़े खानपुर वञ छोरनि जे खीसे में भी 50,000 जो मोबाइलियूं पयूं अहिड़ियूं 2 मोबाइलियूं कढाए भी तूं काबतुल्लाह ॾिसी आ ता बाराड़ी वाला रुगो हिकड़ी में पीड़ीअ ते खपाए चो इंशाअल्लाह ज़ाल मुड़स ॿई वेंदो काबतुल्लाह सही तो जा ग़लत तो जा मैं भी 2 लख लए दी अल्लाह हाय 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 होजे छरो चोरी जी न होजे पंहिंजी होजे अल्लाह वञो वञो काबतुल्लाह ॾिसी जो मिठे मोहम्मद जो रोज़ो ॾिसी अचो
मुझे साईं फरमा मा बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियाज़िल जन्नह। उदो पहोर साहबो उनर साहबो जतोई साहबो बेन जातन वारो अल्लाह से फरमायो अल्लाह जे रसूल फरमायो जंजी दिल चवे त मां जीअरे जन्नत में नमाज पढ़ा त अचे मां रसूलुल्लाह जे रोज़े ऐं मिंबर जे विच में हिकिड़ो टुकड़ो थव रियाज़ुल जन्नत जन्नत जो टुकड़ो आहे जे उते नमाज पढ़ी त ॼणो जीअरे जन्नत में नमाज पढ़ी आयो। ओ छा ख्याल आहे जन्नत में पढ़ी जाऊं न हाय हाय अब तां जो हिते पढ़दा हो उन्हनि जे गोठ में जतोइन जे गोठ में कलर कोट में पहोड़नि जे गोठ में तां नमाज जो पढ़दा हो त काॾे मुंह करे पढ़ंदा हो काॾे काबतुल्लाह ने पर यार जेकॾहिं तुंहिंजी दिलि चवे त मां काबतुल्लाह में अंदर नमाज पढ़ा चवे थी न जेकॾहिं तूं काबतुल्लाह में अंदर नमाज पढ़ण जो शौक़ीन आहे पोइ वञ जेकॾहिं हज जी ताक़त थी 6 लाख रुपया खर्च थी हज जो फार्म भराए पैसे होंदे हज फर्ज थी वियो थी वञ हज करे आ। नबी साईं फरमाया या अली जेको माल होंदे पैसे होंदे जो मिल्कत ठाया अञा माल वधाया हाँ ताक़त भी अथसि न्याणियुनि जा ॿार भी लाथा अथई पोइ भी ॼाणी वाणी सुस्ती तो करे अली हज ते न तो वञे फमन मात यहूदी नौ नसरानिया इहो मुंहिंजो उम्मती मरदो त या यहूदी थी मरदो या नसरानो थी मरंदो बाबा अल्लाह पैसो ॾिनो थी त वञी हाणे 15 ॾींहंनि खां पोइ बैंक में ऐलान थींदई त हज जा पैसा भरायो फार्म भरायो इंशाअल्लाह मुंहिंजी भी तयारी आहे हिन साल तव्हां भी पैसा भरायो हलो त बैतुल्लाह जो हज करे अचूं असांजे मथां हज फर्ज थी वियो जेके अल्लाह गंज ॾिनो आहे वञो हज करे अचो जेकॾहिं हज जी ताक़त कोन ई त पोइ 1,20,000 गॾाए हींअर उमिरो सस्तो थी वञे ॾिसी आहे काबतुल्लाह ख़ुदा जो कसम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल्लाह जे भरिसां जेको हतीम जो टुकड़ो आहे हीअं काबतुल्लाह जे भरिसां दीवार लॻल आहे दीवार जे अंदर 20-15 माण्हुनि जी जाइ आहे उते नबी से नमाज पढ़ी बैतुल्लाह जे भरिसां नबी से नमाज पढ़ी दुआ घुरी मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा गरीब उम्मती ईंदा मुंहिंजा यतीम अबोज ईंदा कमज़ोर ईंदा मुंहिंजा भाइर हिते नमाज पढ़ण ईंदा के गरीब जमातीअ जी मुसलमान जी मिठे मोहम्मद जे उम्मतीअ जी दिल चवे हाय जेकॾहिं सऊदीअ जा बादशाह काबतुल्लाह जा संभालींदड़ वाली काबतुल्लाह जो दर खोलन मां काबे में अंदर नमाज पढ़ा छो त रहीमाबाद में कलर कोट में उन्हनि जे गोठ में जतोइन जे गोठ में सजी उम्र मां पंहिंजी मस्जिद में बैतुल्लाह तोड़े मुंह करे नमाज पढ़ी आ अज बैतुल्लाह दिल थी चाहे तुझे अंदर वञी नमाज पढ़ा ओ असां गरीबन जे लाइ त सऊदीअ जा बादशाह दर न खोलींदा अरे को मुल्क जो सदर हुजे या फौज जो वॾो आर्मी चीफ हुजे गरीबन जे लाइ दर न खुलंदो पर ॿुधो ॿुधो यतीमन जो यार मिठो मोहम्मद गरीबन जो यार मिठो मोहम्मद उन साईं दुआ घुरी मुंहिंजा अल्लाह हिन टुकड़े ते त हर को नमाज पढ़ी तो सघे हिन टुकड़े ते त खुलेआम इजाज़त आहे बस मां मिठे नबी जी दिल थी चवई मौला मौला इन टुकड़े के काबतुल्लाह में अंदर दाखिल करे छॾे जेको इते नमाज पढ़े वो भी गोठ वञी करे खुशीअ सां चवे त मां भी काबे में अंदर नमाज पढ़ी आयो आहियां ओ मुंहिंजा अल्लाह ही टुकड़ो दाखिल कर मां रसूलुल्लाह जी दुआ आहे जॾहिं नबी से रोइन था अल्लाह जी रहमत के जोश आयो अल्लाह फरमाए जिब्रील जी रब जलील वञ मुंहिंजे सोने के चो तूं छो थो रोए वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा सोना घबराए न सॼी दुनिया मां रब खे राज़ी करे मां रब तोखे राज़ी कया सोना तूं रोईंदो आहे त मां रब जो अर्श भी लकी वेंदो आहे बस बस दुख न कर मां ख़ुदा फ़ैसिलो कयां थो क़यामत ताईं इहो टुकड़ो भी बैतुल्लाह में दाखिला वो जेको तुझो उम्मती हतीम में बरकत नमाज पढ़े जणो काबतुल्लाह में अंदर नमाज पढ़ी आयो वेंदो न इंशाअल्लाह जणो काबे में अंदर नमाज पढ़ी
अल्लाह अख मारे कर मुझो मुर्शिद बेरवारो मुझे बाबे के चौंदो सही अब्दुल गफूर शाह के अल्लाह बाबे जी उम्र हयाती में बरकत करे। हजरत सही बेरवारा जिनकी कब्र मो जन्नत जी खुशबू आई शाह साहब उम्रो करे तो रमजान में कजाए शो जे रमजान शरीफ में हिकड़ी नमाज बैतुल्लाह जे पेशमाम जे पोयो पढ़ी त 70 लख फर्द नमाज जो सवाब। आने रमजान कोने जमातुल अव्वल आने विंदे त लख जो सवाब एक जुम्मो पढ़दे त लख जुम्मा पढ़ी आए पर जे रमजान में उम्रो कई त 70 लख जुम्मन जो सवाब थी। एकड़ो जुम्मो पढ़ी आए जे रमजान में उम्रो कयो जण नबी सां गॾु उम्रो कए वॾो सवाब आ। दुआ कर त रमजान में हलंदासे। अल्लाह अकबर मां तो चवांदो वञो वञो अल्लाह गंज ॾिनो अथव पैसा गॾायो पर जे ग़रीब हेरे न 6 लख रुपया तवजो तव्हांखे 6 लख भी कोनन जो तव्हां हज करे अचो 1,20,000 भी कोन तवजो तव्हां उम्रो करे अचो त अञा टियों तरीक़ो ॿुधाया आहे। वरी नबी से फरमा ग़रीब आ जे पैसो कोन तव हज जो उम्रे जो माल कोने ताकत कोने त भला घर में पी मां अथव उन पी मां जी पोड़न जी कुरान जी खिदमत कयो सुबह जी नमाज पढ़ी पी मां जे चेहरे जी ज़ियारत कयो खुदा घर वेठे हज उम्रे कबूल पहल जो सवाब ॾेई छॾी। गरीबन के भी अल्लाह मेहरबानी कई। गरीबो मता चो त लख कोन हो सही कीअं वञो उम्रे ते हज ते भला अबो अम्मा त थी न घर में उन्हनि जी खिदमत कर जेको जिन पी मां जिंदा है खुशी करे अल्लाह जो कसम पी मां जी खिदमत कंदे पी मां जी ज़ियारत कंदे चेहरे जी मलाइका मुफ्त में सवाब ॾींदई हज उम्रे जो चो न सुभान अल्लाह या त आसानी आहे। अख मारे कर मां अर्ज पियो कया अम्मा आयशा सिद्दीका साईं थी फरमाए नबी से जो उम्मत सा प्यार आ गाल याद कन विसरी वई। असांजो नबी शफीक हुआ असांजो नबी रहीम हुआ तदी तो कुरान तो फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम। मुझा सोना तू मोमिनन जे मतो हरीसा असांजो नबी इंसाफ वारो नबी आ असांजो नबी एडो सोनो एकड़ो साहबी 5 सालन जो पुट वठी आयो मौला मखदूम हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह कुव्वतुल आशिकीन नबी से जे मौजज़न जो किताब आ उन में लिखे तो साहबी 5 सालन जो पुट वठी आयो सही मुझो पुट वा रात जो इन जी दीद घट थींदी आ नजर घट पौंदी आ सही का दुआ दो का दवा दो मुझे साईं फरमायो पुट न दुआ जी जरूरत आ न दवा जी जरूरत आ बस सजो दी मां रसूलुल्लाह जो चेहरे जो दीदार कराए अल्लाह कंदो शाम जो नजर वधी वेंदस। साहबी चे तो पंहिंजे पुट के सजो दी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार करायो शाम थी पुट के घर वठी वियम घर जे दरवाजे ते पहुतो पुट रड़ कई बाबा अल्लाह जो कसम अखियुनि जी नजर वधी वई आ हुजूर जा मौजज़ान। वरी एकड़े साहबी के पुट जायो मां जे पेट में जायो मथे ते वार ही कोन सफा ये गंजो साईं दे खणी आयो जे मुझो पुट वडो थींदो वार न ईंदा सोनो न लगंदो का दुआ त गुरो मथे में वार अचन नबी साईं हथड़ो घुमायो अल्लाह कंदो शाम जो वार ईंदा चे तो शाम थी मुझे पुट जे मथे में आंगुर जेड़ा कारा वार उभा थी आया हथन जो कमाल। मुझी अम्मा बीबी फातिमा ज़हरा हसन हुसैन जी अमड़ चो न सुभान अल्लाह अच तो कुछ अहल बेतन जो भी वाक्य बुधाया छो त असां हसन हुसैन जा गुलाम तॾहिं त मां चवंदो आहियां तकीरुनि में हुसैन हाफ़िज़ हुसैन कारी हुसैन हक़ जो इमाम आहे जेके पक्का हेदरीन हथ मथे करे सुभान अल्लाह कनि हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे हुसैन गाजी पको नमाजी हुसैन जो ताली मकाम आगे हुसैन तैयब हुसैन तागिर हुसैन जो त प्यारो नाम आगे हुसैन करबल में पढ़ो कुरान हुसैन करबल में पढ़ो कुरान हुसैन तीरन में अनेती नीयत इमाम हुसैन त करबला में भी तीर न तलवार न खंजरन जी बारिश में नमाज पढ़ी
ए सदाए तो हेदरी चौंस ता हल नमाज ते चे मुजा कपड़ा सही ना चाहे जे को पते नमाज भई शाजो तू हेदरिया हुसैनिया अरे हुसैनी हेदरी वो थी जेको आजान बुधी करे सोने अली वांगुर मस्जिद में नजर इंदो हजरत अली को पुछंदा अली दे त खबर मस्जिद में मजो कन जन्नत में मजो मुझे मुर्शिद सोने अली फरमायो माके जन्नत में एडो मजो नहीं दो जेडो मजो मुके अल्लाह जे घर में मस्जिद में ही दो शो शो सोनो अली तो चे जन्नत में विंदुम जन्नत जो नेमतों दिसी मां अली को अली जो नफ्स खुश दींदो पर आजान बुधी मां अली जरे मस्जिद में इंदो आ त मस्जिद में अली को अली जो रब खुश दींदो आ आजान बुधी मस्जिद में नजर इंदो कर तो के नमाज जो शौक नाए तू अम्मा फातिमा जो हुबदार सनाए तो खबर थी मुझी अम्मा फातिमा जेका नबी साईं जी लाडली न्याणिया जेका पांजे बाबे मोहम्मद से मिलण इंदी ही बाबो मोहम्मद रसूलुल्लाह उठी भी पांजी न्याणीअ जे लाइ ये हेठ चादर विछाए ये जमीन ते चादर विछाए बाबो उठी भी चंदो फातिमा तू चादर ते वे त मां तुझो उठी भी इस्तकबाल कया अज वरी मानुन के न्याणी नथी वणन जेंजे घर में न्याणी जमे थी तो हर को टोंकेस तो अरे खुदा नाराज तडी धिय ॾिनी देस डमर थो न्याणीन ते जुल्म न्याणी के खुदा जो कसम न्याणी न्याणिया अरे पुट इज्जत करे तो 5 रुपए दे करे पुट तो जे अल्लाह करे बाबो जल्दी मरे त को मिलकत जो वारिस ता खांगारा तो घर में उछले पर न्याणी चोंदी आ बाबा मुके कुछ दे न दे पर अल्लाह तो दे खैर करे सही तो जा गलत तो जा न्याणी के घट वध न गलाइंदो कर न्याणी दी इज्जत कंदो कर न्याणी के गार न दी जाए मता सुबाने नबी से महशर में न सुझाड़ई अल्लाह जे रसूल करीम जी हदीस आ नबी से फरमायो बुधो बुधो नबी से फरमायो जेंजे घर में न्याणी जमंदी आ वो उन जे घर में अल्लाह जी रहमत इंदी आ जेंजी घरवारी जे शख्स जे घरवारी जे पेट मो जे अम्मा जे पेट मो पेरो बार न्याणी जो जमंदो आ नबी से उन अम्मा के मुबारक दिनी आ नबी से फरमायो उन न्याणी जो पेट सब को वधिक भलो जेके पेरो न्याणी जमे मुझे साईं फरमायो बुधो मुसलमानो उन्हनि जे गोठ वारो मां न्याणिन के चवा दो न्याणिन के तां जी वडी इज्जत आ खुदा जो कसम हर को चवंदो आ त शल पुट जमे भाइर भी चवंदा त पुट जमे भाइर भी चवंदा त असांजो भाव वधे भाइर भी न्याणीअ में खुश न थव बुधो बुधो अबो भी चवंदो आ त मांखे पुट जमे न्याणीअ में खुश न थो थे अम्मा भी चवे थी धीअ न जमे पुट जमे ओ इन लाउड जे ज़रिए अम्मा भेण तो घर में कुरान थी बुधे मां तो सां भी मुखातिब ओ मुझी अम्मा भाइर भी नाराज त भाइर भी खुश ना त असां के भेण जमे आसे भेण भी चवे थी मुके भाव जमे पर भेण न जमे उहा भी खुश ना है अल्लाह अकबर चाचो भी चवे तो मुके भाइटो जमे भाइटी न जमे मामो भी चवे तो भाणे जो जमे भाणे जी न जमे सोट भी चवंदा त सोट न जमे मुझो सोट जमे ता को न सोट खुश न मामा खुश न चाचा खुश आसे डाडो भी चवे तो मुके पोटो थे पोठी न थे नानो आ वो भी नानो भी चवे तो मुके डोटो थे डोठी न थे नानी भी चवे थी डोटी न थे डोटो थे नानो भी चवे तो डोटो थे मुके वो नानो भी चवे तो आसे मुके डोटी न जमे डोटो जमे डाडो भी चवे तो पोटो जमे नबी से फरमायो कोई भी न्याणी जे जमण ते खुश न है पर इन न्याणी के इज्जत मां रसूलुल्लाह दुनिया न्याणी जे मथे ते चादर मां नबी से रखिया ओ न्याणी मुबारक हो जाई याद रख जाए मां नबी जी सुन्नत के जिंदा क जाए न्याणी तुझे अचण ते दुनिया में कोई खुश न है जेकरे खुश आ त हिकड़ो ही रसूलुल्लाह आया जो फरमाए पुट जे जमण ते सोट मुबारक दींदई मासा त मुबारक दींदई मासी चाची दादी नानी मुबारक दींदई उन्हनि जे गोठ जे सालाना जलसे में साईं मंठार जे प्रोग्राम में अचण वारो मदीने जे मीर फरमायो बुधो मुझे साईं फरमायो जंहिंजे घर में न्याणी जमंदी आ मुंह खराब न कजाए छो त ॿियो को मुबारक न दे त न दे
ॿार बि घोट मिठो मोहम्मद रसूलुल्लाह मुबारक ॾींदो सा ओ नबी साईं जी मुबारक मथे या दोस्तन यारन जी मुबारक मथे अल्लाह नबी साईं जी मुबारक मथे न्याणी आ बीबी फातिमा चादर ते वे थी ऐं चवे थी बाबा मुझी एडी इज्जत छो तो करे बाबा तू उथी छो बीहंदो आ फातिमा मोके खबर आ तू मुझी उहा न्याणी आ जेका सियारे जी रात में सीअ में भी रात जो तहज्जुद जी नमाज में 7 सिपारा कुरान दा रब साईं के रोज हिक रकात में बुधाईंदी आ सीरत के किताबन में अचे तो अम्मा फातिमा अल्लाह अकबर करे सारे जी रात में मुसल्ले ते 2:30 बजे को बीठी आ चेती बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन अल्लाह तुझे गोठ ते कुरान जी रहमत करे तवज्जो कयो मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन अम्मा फातिमा वरी पेरो सिपारो शुरू कयो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन वरी मुझी अम्मा फातिमा ॿियो सिपारो शुरू कयो चेती सयक़ूलु सुफ़हाउ मिनन नास मा वल्लाहुम अल क़िबलतिहिम अल्लती कानू अलैहा अम्मा फातिमा बसी पारा कुरान दा पढ़ी वई रब के तहज्जुद में थी बुधाए तू सदाई अम्मा फातिमा जी हुकदार नमाज जे वेझो न वरी दी जे तिलकर रुसुल फज़लना बाज़हुम अला बाज़ 3 सिपारा कुरान दा पढ़ी वई अम्मा फातिमा वरी चौथो सिपारो शुरू कए ला तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून वमा तुनफिकू मिन शैइन फ़इन्नल्लाह बिही अलीम मुझी अम्मा फातिमा वरी 5 सिपारो शुरू कयो वल मुसनात मिनन निसाई इल्ला मा मलकत ऐमानुकुम या उहा न्याणी थी कुरान पढ़े जंहिंजे अबे जी दिल ते सॼो कुरान नाज़िल थियो आहे वरी 6 सिपारो वरी फरमा ला युहिब्बुल्लाहुल जहर बिस्सूइ मिनल क़ौल इल्ला मन ज़ुलिम वरी 7 सिपारो व इज़ा समिउ मा उनज़िल इलर रसूल तरा अयुनहुम तफीज़ु मिनद दमअ मिम्मा अरफू मिनल हक़ यक़ूलूना रब्बना आमन्ना फकुतुबना मा शाहिदीन एडो सुबह सादिक थियो हजरत बिलाल आज़ान दी अल्लाहु अकबर तहज्जुद जो टाइम खत्म थियो अम्मा फातिमा 2 रकात में नंढी सूरत पढ़ी कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद सलाम वराए आसमान दे तके करे चेती मुजा अल्लाह ओ मुजा रब करीम सियारे जी रात एतरी नंढी शो कई थी मां फातिमा बरकाता तहज्जुद भी पूरो नथी करे सगा नारे तकबीर शान अम्मा फातिमा ज़हरा ओ ता को पुछांदो सियारे जी रात नंढी थींदी आ वडी थींदी आ असां त पासा वराए वराए थकिजी पवंदा रात नथी खत्म दे असां त रात कयूं कियां असां त फेसबुक ते रात पूरी था कयूं असां त व्हाट्सएप ते जड़ी को ये पादर जड़ी मोबाइल वडी आई आ मानुन को कुरान जो दौर ही हले वियो आ शहर में वनो सूरत हाल तो अबो रोए तो जिथे मुजो पुट सजी रात कंबल में सवर में मां जो को छोरो सुतो पियो आ 6.5 साल तक कनन में तार लगल आ मौसीकी बुधे तो गुनाह कलाम तो बुधे इंडिया जा गाना बुधे तो असां त 5 कलाक मोबाइल के जो ता करे कुरान जो दौर न था के दिल ते हथ रखो रमजान में मुंह ॾिठो आहे कुरान जो वरी दौर ही न असां त रमजान ही रमजान का वो के खत्म कढियो हूंदो घणनि त कुरान जो खत्म ही न कढियो सही तो जा गलत अल्लाह
कुरान दान दींदो रब मूंखे छॾे वे मुंहिंजी तिलावत न कयो घट में घट हक़ तव रोज़ानो सिपारो त दौड़ जो कयो कंदो इंशाअल्लाह इन वाइदन जो मकसद इहो आहे त कुछ मोती वठी वञो मां ॻाल्हि पियो कयां अम्मा फातिमा जी तवज्जो के बस मुंहिंजा 15 मिंट बचा आहिनि मूंखे कंबर वञिणो आहे मदीने वारे साईं मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे सोने साईं फरमा फातिमा जी मुंहिंजा बाबा फातिमा मां तुंहिंजी इज्जत इन करे कंदो आहियां चादर ज़मीन ते विछाए जो मूंखे जिब्रील चयो साईं बीबी फातिमा जी अल्लाह वटि बि इज्जत आहे महशर जे मैदान में बीबी आमिना भी बीठी होंदी बीबी मरियम आसिया भी बीठी होंदी दुनिया जो सब औरतों 1.25 लाख नबियन जो मणी बीठी होंदियो अल्लाह फरमाइंदो अखियों हेठ कयो औरतुन मो सब खो पेरो जैसी तै बीबी फातिमा जन्नत में पंहिंजा कदम न रखंदी दुनिया जी काई औरत जन्नत में न वेंदी फातिमा छा थी करे बाबा हसन हुसैन जला मानी थी पचाया मुझे साईं फरमायो फातिमा वो अटो मुखे दे त मां भी मानी पचाया बाबा मानी पचा तो औरतुन जो कमा तू तो लोलाक जो सरदार आ न फातिमा मुझी दिल थी चाहे हसन हुसैन जला मानी पचाया मुझे साईं फरमा मुखे थोरो अटो दे त भला मानी पचाया एरे तक जाए बिन मानन जो अटो नबी से पंजे हथन में खणी मानी ठाई उनन हथन में जे आंगुर जे इशारे सा चोड़ियां जो चंद भी ब टुकड़ा थी वे हो मानी पचाए तैयार करे अल्लाह दे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरे बाह में तनूर में रखी अख मारे कर काफी देर थी वई फरमांदा अध कलाक थी वो जय अटे के नबी से जा हाथ लगा उन अटे में जय अटे के अम्मा फातिमा जा हाथ लगा उन अटे में तमानी पची तैयार थी वई पर जय अटे के मुस्तफा करीम जा हाथ लगा उन अटे में मानी कोन पची अटो बाह में कदन दा आलो पयो हो हातिफी आवाज आया ओ मुझा सोना नबी जेके तुझा हाथ लगंदा मां खुदा जहन्नम जी बाह हराम कंदो वा दुनिया जी बाह के केड़ी ताकत है न अटे के साड़े ओ हया न तो अचे लाउडन ते अबू बकर उमर के तो गारियूं दे अरे जय अटे के नबी सा जा हाथ लगा उन अटे के जहन्नम जी बाह वेजो नाए पर जेके अबू बकर उमर नबी सा जे पहलू में भाकुर में सुता पिया हो वो तो जीअर ही जन्नत में आए अल्लाह खुदा हिदायत दे असा जो कम हिदायत करन अल्लाह हिदायत दे अख मारे कर बस आखिरी गालियों मुझो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 12 रबिउल अव्वल सूमर जो दी गाल याद कन विसरी वई याद है ना गाल थोरो आवाज वधा लाउड जो मदीने वारो साईं मुझो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आयशा जी झोल में अर्ज पे क्या दरवाजो खड़क्यो पान फरमा मन दकल बाब केरा दरवाजे ते बारो जवाब आयो अन जिब्राइल व मई इस्राइल जागो था जे थकजी पिया तो बैयत मते कयो अल्लाह अन जिब्राइल व मई इस्राइल साईं को जिब्रील आ इस्राइल फरमा किया आया हो साईं दुनिया जे दरन ते वेंदा हो के को पुछंदो ही ना आया पर ताजे दरवाजे ते आया हूं रब चवा तो खबरदार इजराइल सोने जे घर ये न वन जाए मोकल वठ जाए ये दुनिया में रहण चाहो भी ताजी मर्जी जे हलो भी ताजी मर्जी मथन जो लाउडन जो घट कर हेठन जो वदा अख मारे कर मुझे सोने साईं कुरान जा आशिको दीन जा परवानो ता को पुछां तो अबा ता साडे जो इजराइल इंदो तो पो मुबलिंग जी सिम ते फोन कंदो अचां तो तैयारी के नथा गाला बुधाइंदो सही तो इजराइल मां अचां तो न साईं ये साव कढंदो खबर ही न पवंदी असा जो दोस्तो चे बसे असा जो वाले साहब बैंक में खणी वियो 10 लाख जो चेक पैसा मटाइण मैनेजर चेस त हाजी साहब चेक जे पयो सही कर त पैसा ॾियाए ए बाबे खीसे मो पेन कढी चेक ते रखे किरी पियो हार्ट अटैक थी पई दिल जो दौरो पियो जियो साह निकरी वियो चे सही चेक भी किरी पियो सही भी न करण नहीं चे हजरत इजराइल भला एडो तकड़ो छा अबे के 2 मिनट छड़िया सही त करे वठे हां ये साह कढी एता जे खानपुर जे बरसा हाजी खास्ती गोठ में वाक्यो थियो एकड़े घोट जी शादी थी निकाह पढ़ियो घोट के कंडियूं विधो रात जो 12-1 बजे ताईं महफिल घोट के कमरे में वठिया कुंवार सा लावा जरण घोट बरकाता नफल पढ़ियो सलाम वराई घोट के सीने में सूर पियो
खंग थियस कंडियूं पातल घोट के कार में विहारे शिकारपुर खणी विया सिविल अस्पताल जे दर ते पहुता घोट जो साह निकरी न घोट कुंवार जो मुंह ॾिठो न कुंवार घोट जो मुंह ॾिठो हलिया विया तंहिंजे करे मौत मथों सवार आहे अरे मौत को ढुजूं था मौत को ढुजंदो उहो आहे जंहिं पंहिंजी आख़िरत न ठाही आहे असां अहिड़ा बुछड़ा अमाल कया जो असांखे मौत को भउ थो थिए पर ख़बर बा जेकॾहिं नेकियूं कंदे अमाल सुठा कंदे जीअं नबी साईं जा साहब हा उहे त मौत जे लाइ तयारु हूंदा हज़रत बिलाल जो आख़िरी टाइम आयो रोए पियो अम्मा हज़रत बिलाल साईं जी घरवारी मथों वेठी आहे चवेसि थी बिलाल हा हज़रत बिलाल खुश पियो थे हाँ आखिरी टाइम ते बिलाल जो जॾहिं आखिरी सकरात जो टाइम थियो त हज़रत बिलाल बहके पियो खुश पियो थे घरवारी रोएसि पई त घरवारी खे चई छो थी रोए चई रोवां थी तुंहिंजी जुदाईअ में तुंहिंजो आखिरी टाइम आहे बिलाल तो चई चरी रो न मां मुस्कुरायां थो त मिठे मोहम्मद सां मिलंदुसि जन्नत में हाँ मुझे तो जन्नत जो घर तैयार है मल मां तो मौत लाइ तैयार है छो रोवां बस अॻियों जन्नत आहे रुगो ये दीवार पार कयां बस वना जन्नत में असां नेकीअ जा कम कयूं त पोइ मौत को भउ न थींदो पोइ चवंदासीं हाणे हे जान हुई ॾुखनि जो आहे दुनिया सिजनुल मोमिन दुनिया कैद खानो आहे रब हिन जेल मां निकिरी हलो हुन आखिरत वारे जान में अब हे जन्नतुल काफिर काफिर जे लाइ दुनिया जन्नत आहे मोमिननि जे लाइ दुनिया छा आहे कैद खानो आहे अल्लाह जा रब जा अहकाम नबी साईं जा सुन्नत वारा अहकाम हिते त हिकु पन्नो न हेॾे चुरी सघूं न हेॾे चुरी सघूं हिते त शरीयत ते अमल करणो आहे दुनिया कैद खानो आहे जेल में वेठा आहियूं आज़ादी जीअं पखी पिंजरे मां निकिरंदो आहे ख़ुशी कंदो आहे मोमिन बि दुनिया मां निकिरंदो त ख़ुशी कंदो त जन्नत में वञे पर जे तोखे हिते मज़ो तो अचे चे तो असांजो हाल इहो आहे मरे तो बि औलाद खे चे तो जल्दी कयो 10 जरे बि ज़मीन खपा बि मांखे 5 मिंट जीअरो रखो अरे हिते छा आहे छॾ पिया ज़मीन खे ज़मीन पोयों वेचारा औलाद खणंदे तूं हल हाणे हुन जान में होॾे सभु कुझु पर छा आहे असांखे भउ तॾहिं आहे त चवंदा मरूं न रुगो हिते हुजूं छो त अॻिते असां कुझु ठाहियो ई न आहे पंहिंजे लाइ सही थो चवां ग़लति थो चवां अबा जंहिं पंहिंजे लाइ आख़िरत ठाही आहे त उहो चवंदो न किनी दुनिया में वञा सभु कुझु होॾे हा गुनाह खां बची वञी हुन जान असांखे भउ थो थिए चए थो 20 जरे बि खपाए बि मांखे 5 ॾींहं जीअरो रखो माना त मौत लाइ तयारु न आहियूं छो त कुझु ठाहियो ई न आहे हुन जान लाइ ठाहींदे पोइ चवंदे हीअ दुनिया छॾ मज़ो सभु कुझु जन्नत में आहे आख़िरत में दुआ कयो त अल्लाह ख़ात्मो ईमान सां करे आखिरी गाल बुधो मुझे सोने साईं जो दर खड़कियो याद है ना पाण में केरा दरवाजे ते साईं जिब्रील आ बे इज़राइल आ किया आया साईं आखिरी टाइम दुनिया में रहण चाहे भी तां जी मर्जी हलो भी तां जी मर्जी उन्हनि जे गोठ वारो सीरतुल नबी जे जलसे में अचण वारो नबी साईं जो उम्मत सां प्यार ॾिसो पाण फरमायो जिब्रील मां कीअं दुनिया छॾा मांजी उम्मत जे लाइ रब मांखे दिल जाए न ॾिनी आहे मां उम्मत को कीअं जुदा था अरे यार तूं असां ॾाढ़ियूं कूड़ाए खानपुर जी बाज़ार जी गंदी नालीअ में असां नबी जी सुन्नत खे उछलायोसीं अरे तूं असां शहर में बाज़ार में सुथण खे वॾो करे गोॾ खे वॾो करे भेजन को हेठि करे नबी जी सुन्नत जे ख़िलाफ़ हलंदा हो तूं असां शादियुनि में पार्टियुनि में बि मानी खाईंदा हो ॿुधो ॿुधो तूं असां केॾा गुनाहगार आहियूं फिडी सींद कढंदा हो ईसाइन वारी टाई पाईंदा हो तूं असां पंहिंजा काटन जा कपड़ा कफ कलर सां नबी जी सुन्नत जे ख़िलाफ़ पाईंदा हो अरे तूं असां त बेवफाई कईसे पर मिठे मोहम्मद वफा कई आहे आखिरी टाइम ते चए थो मुंहिंजी उम्मत जिब्रील मां दुनिया कीअं छॾियां मां तयार न आहियां इज़राइल मुंहिंजो साह न कढजांइ मुंहिंजी ताक़त मुंहिंजी मोकल कोन हुई छो इज़राइल हाली वञो छो त मुंहिंजो अल्लाह मूंखे उम्मत लाइ दिल जाए ॾे पोइ मां नबी दुनिया जो जहान छॾियां तॾहिं त महशर जे मैदान में बि सभु नबी बि चवंदा सॼी दुनिया चवंदी या रब नफ़्सी 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 हिकिड़ो ई आहे मिठो मोहम्मद जंहिंजी ज़ुबान ते लफ़्ज़ हूंदा या रब उम्मती उम्मती जिब्रील मथे वियो ओ मुंहिंजा अल्लाह मदीने वारो साईं तो चवे मां दुनिया न छॾींदो मुंहिंजी उम्मत अल्लाह जिब्रील खे चयो जिब्रील वञ मुंहिंजे सोणे खे दिल जाए रब छा चवांसि चवेसि त
वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा क़ला वल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीका रब्बुक फतरज़ा। सोना घबराए छो तो सजी दुनिया में रब के राजी कंदी आ। अख मारे कर मगाल पूरी का पोनारो हण जाए मदीने वारो साईं वन जिब्रील चवेस ता आदम नबी भी रोईंदो हो त माखे राजी कंदो हो। हजरत नूह अलैहिस्सलाम बेड़े में रोए तो केखे तो राजी करे हथ मथे करे बुधा अल्लाह के तो राजी करे बीबी हजरत नूह अलैहिस्सलाम रब के तो राजी करे। हजरत सुलेमान अलैहिस्सलाम हवाई तख्त में आसे हवा के जरिए तख्त में ओडा में मुल्कन का दौरा करे रब के राजी करे। हजरत यूनुस अलैहिस्सलाम टिन ऊंधान में मछिय जे पेट जी ओंदागी बी दरिया जी ओंदागी आसे एक रात जी ओंदागी बी दरिया जी ओंदागी तो मछिय जे पेट जी ओंदागी टिन ऊंधान में यूनुस नबी तो चला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। मौला मा यूनुस को तू राजी थी। हजरत अय्यूब अलैहिस्सलाम बीमारी में रोए तो चेतो व अय्यूब इज़ नादा रब्बहु अन्नी मस्सनी अज़्ज़ुर्रु व अंत अरहमुर राहिमीन। मौला मा अय्यूब अलैहिस्सलाम को तू राजी थी ओ मुझा सोना। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम पुत्र जे कंध ते काटी तो हलाए केर राजी थे अल्लाह राजी थे। हजरत इस्माइल अलैहिस्सलाम तो जे बाबा ये ते हिकड़ी जाना पर जे 100 जानियूं घुरे भी मां रब जे नाले तो घोड़े छड़ा सतजिदुनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन। रब तू राजी थी अख मारे कर। हजरत ज़करिया अलैहिस्सलाम के लोही करट में उम्मत शहीद कयो चेतो मुंडो रब मुखो राजी थे। हजरत मूसा अलैहिस्सलाम तूर सीना जे जबल ते रोए तो रब तू राजी थी। ईसा नबी आसमान ते खजे तो चेतो रब तू राजी थी। हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जेल में रोए तो रब तू राजी थी। क़ाल रब्बि सिजनु अहब्बु इलैया मिम्मा यदऊननी इलैहि। हजरत याकूब अलैहिस्सलाम 40 साल पुट जुदा थी वियो उन पी मां जो शाहाल हूंदो आहे जिंदा पुट जिंजो पुट धाड़े लखणी वञन अगवा थी वञे एजेंसी वारा खणी वञन। अरे कंहिंजो पुट मरी वेंदो आहे त हिकिड़ो दुख थींदो आहे हिकिड़ो सूर पर जंहिंजो पुट अगवा थी वञे धाड़ेलन वटि हुन जो ॾींहुं बि सूर राति बि सूर क़यामत थींदी आहे न मानी वणंदी आहे पर अल्लाह जो इम्तिहान आहे। याकूब अलैहिस्सलाम को 40 साल अध दुनिया जो हुस्न मिलल हो जेके वो यूसुफ अलैहिस्सलाम जुदा थी वियो रोई रोई अखियुनि जो पानी भी घटि थी वियो नज़र भी घटि। क़ुरान तो चे पोइ बि चवंदो क़ाल इन्नमा अश्कू बसी व हुज़्नी इलल्लाह फसब्रुन जमील। रब मुखे सबरा रगो तू राजी थी। आखे मारे कर अबू बकर सिद्दीक नाग जी ज़र सए तो पैर न तो परे करे जे तो केर राजी थे अल्लाह राजी थे। मां गाल पूरी का तवज्जो कर। हजरत उमर साईं मदीने जी मस्जिद में नबी साईं जे मुसल्ले ते सुबह जी नमाज में सूरत यूसुफ तो पढ़े पोयो खंजर लगा। हजरत उमर जी रत वए थी खंजर लगा चे तो मौला मुसल्ले ते शहीद थी वना मां उमर जो रब मुखो राजी थे। हजरत उस्मान साईं 18 ज़ुल्हज ते 40 ॾींहंनि जो प्यासो कुरान जी तिलावत तो करे रत किरिया कुरान ते चहरो कुरान में शहीद थी वियो शायद कुरान बणियो चे तो मुंहिंजो रब मुखो राजी थे। तू असांजो मुर्शिद अली शेर खुदा फातिह खैबर रमजान में रोजे जी हालत में 21 रोजे ते कूफे जी जामिया मस्जिद में हिकड़े ज़ालिम लिकी करे दरवाजे खो हजरत अली ते तलवारन जा हमला कया मुंहिंजो मुर्शिद अली शहीद थी वियो चे तो केर राजी थे अल्लाह राजी थे। हजरत इमाम हसन के ज़हर दिनो चे तो रब राजी थे। मुंहिंजो शहीद करबला हाफिजुल कुरान हजरत इमाम हुसैन शाह ताली धक करबला में तलवारन जा लगा सिर ज़ालिमन जे आडो न झुकाए बच्चा शहीद कराए चे तो मौलाना हुसैन को तू राजी थी। बुधो बुधो सहाबा कुर्बानियों दिनियो तो रब राजी
राज़ी थे। हज़रत हमज़ा नबी से जो चाचो आ 17 टुकड़ा लाश जा थिया चे तो मुझो रब मोखो राज़ी थे। अल्लाह अकबर। बुधो बुधो मुसलमानों, हज़रत इमाम अबू हनीफो जे हनफी मसलक ते हलंदा हो, इमाम अबू हनीफे के मानू गारियूं दींदा अल्लाह उन्हनि के समझ दे। इमाम अबू हनीफो जे 40 साल इशा जे वुज़ू सां सुबह जी नमाज पढ़ी, इन कुरान हदीस मो खिदमत कई, 550 मसला कुरान मो कढिया। वो इमाम अबू हनीफो 40 साल इशा जे वुज़ू सां सुबह जी नमाज तो पढ़े, रब राज़ी थे। एडे तासा जो पीराने पीर मुर्शिदन जो मुर्शिद हज़रत साईं सैयदना अब्दुल कादिर जीलानी रमजान शरीफ में 60 खत्म कुरान जा कढंदो, मुझो रब मोखो राज़ी थे। असा जो अल्लामा शहीद डॉक्टर खालिद महमूद के गोलिन जी बरसात में सखर में मुसल्ले ते शहीद कयो तो रब राज़ी थे। असा जो रब राज़ी थे। खालिद भी चे तो मुझा मौला मां नमाज में शहीद था, मुझो रब मोखो राज़ी थे। बुधो बुधो सजी दुनिया जे उलमा कुर्बानियों दिनियो। लाहौर में 1500 खत्मे नबूवत जे चौकीदारन कादियानी कुत्तन जे तरफों गोलियों लगियो। 1500 मुजाहिद लाहौर में मीनारा पाकिस्तान जे वेजो शहीद थिया, रब राज़ी थे। अल्लाह अकबर। मुझे कायद जमियत मौलाना फजल रहमान जे हुकूमत ये असांजा उलमा देवबंद जा काफिला कराची को इस्लामाबाद ताई 23 लखन जो काफिलो। हाँ, न के गाड़ी जो शीशो भगो, न के दुकानदार जो नुकसान थियो। 23 लखन जो काफिलो कराची को इस्लामाबाद जे सख्त सीअ में बरसात वारी मौसम में वेठा रोड ते कौमी शायरान ते घर छॾे वेठा। छांजे लाइ त हिन मुल्क मो कादनी कुत्तन के भजायो, हिन मुल्क में खत्मे नबूवत जो कानून अचे, कश्मीर जे मुसलमानन सां यकजहती थे, मदारिस मसाजिद जो तहफ़ुज़ थे, मुल्क में महंगाई जो अजाब खत्म थे। कायद जमियत जो मौलाना जो साथ ॾिनो तो रब राज़ी थे। अबा तवां जो जलसे ते आया हो कारी फजलुल्लाह जी दावत ते, हाँ भाऊ सालार जी दावत ते, तवां जो भाऊ मलूक जी दावत ते, बिन दोस्तन जी दावत ते आया हो। हथ मथे करे बुधायो के राज़ी कराया हो। बीजा बीजा रब राज़ी थे। मौला ईसा साहब जे हथ में कुरान आ, रब तू भी तो बुधाना सजी दुनिया जा नमाजी मुजाहिद गाजी शहीद सब चवंदा त रब तू राज़ी थी। पर मौला तू भी तो बुधाना तू के राज़ी कनो आ। रब कुरान में चे तो वल्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा। दुनिया वारो सजी दुनिया 18,000 मखलूक मां रब के राज़ी कंदी आ, पर मां अल्लाह पंहिंजे सोने मोहम्मद के राज़ी कंदो आ। नारे तकबीर। शाने मोहम्मद मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहल बैत, शाने हैदर करार। सब के राज़ी कंदान, पर अल्लाह तो ते मां सोना नबी तो के राज़ी कंदो आ। पर बुधो 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 ये गाल भी नोट कयो, अल्लाह साईं नबी से के राज़ी करण में मोहताज ना। अल्लाह के परवाह छो रही है, पेंजी परवाह ना छो। उलमा वेठान कुर्रा वेठान बी जाते कुरान में अल्लाह नबी से के चे तो खबरदार या अय्युहन नबी युत्तक़िल्लाह, नबी तू भी मां अल्लाह को रुजंदो कर। वर जे तौहीद दी गाला त छतो चेस खबर थी लाइन अशरकत लयहबतन अमलुक वला तकूनन मिनल खासिरीन। मां खुदा के तुझी परवाह ना है जे मिठा मोहम्मद प्यारो एडो आ जो तुझो नालो पंहिंजे नाले सां गॾु अर्श ते लिखायो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह। पर जे तू भी शिरक कंदे त मां नबी तुझा अमल भी चट कंदो पाए। मां खुदा के तुझी परवाह ना है छो त कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद। मां खुदा बेपरवाह मां मुझे कंहिंजी परवाह ना है। बस आखिरी गाल तो क्या वो मुझे साईं राज़ी थी विया, रब दिल जाए ॾिनी, जिब्रील आयो, हज़रत इज़राइल आयो, मुझे साईं जो रूह तो कब्ज़ थे। आखिरी टाइम ते भी नबी साईं फरमाए इज़राइल साह निकिरंदो आहे, तकलीफ़ थींदी आहे।
हाँ साईं, तकलीफ़ थींदी आहे गुनाहगारनि खे त ॾाढो ॾुखियो साह निकिरंदो, व्याजनि जो, ज़ानिन जो, शराबिन जो, जुआगरनि जो, चोरनि जो, धाड़ेलनि जो, माण्हुनि खे सताइण वारा, पाड़े वारनि जा हक़ खाइण वारा, ज़ालुनि जा, न्याणियुनि जा हक़ खाइण वारा, क़त्लेआम खून करण वारा, इन्हनि जो साह ॾुखियो निकिरंदो। नबी साईं फरमाए इज़राइल पोइ मुंहिंजी उम्मत जे मुवहिदनि जी पारत थी, नमाज़नि जी पारत थी, जिथे साह ॾुखियो निकिरंदो। इज़राइल मुंहिंजी उम्मत जे नेकनि जी मुतक़िन जी जेका साह करण जी तकलीफ़ ॾियणी थी मां रसूलुल्लाह खे ॾेई छॾ, पर मुंहिंजी उम्मत खे न ॾींदा। अहिड़ो शफ़ीक़ नबी मां काथों आणा, मां तव्हां न्यापो खणी आवां, तव्हां असांजे मथां हक़ आहे। अहिड़े शफ़ीक़ नबीअ ते रोज़ घटि में घटि 500 दफ़ो सलात पढ़ूं, पढ़ंदो इंशाअल्लाह। नबी साईं जो आख़िरी जेको ज़ुबान मां लफ़्ज़ निकिता दुनिया में विया, ओ मुंहिंजी उम्मत मां वञा वठो ॿिनि शयुनि जी पारत थो कयां। अब नबी साईं जी वसियत ॿुधायां तो अमल कंदो। ॿिनि शयुनि जी पारत कहिड़ी? अस्सलात, अस्सलात, मुंहिंजी उम्मत नमाज़ जी पारत। हथ मथे करे जो 5 वक़्त पढ़ंदासीं। जेको नमाज़ न पढ़ंदो नबी साईं उनखे मशर में न सुञाणींदो, जेको पढ़ंदो इन जा उज़वा 24 जे चंड खां वधीक चमकंदा, वुज़ूअ जे करे नबी सुञाणे जन्नत वठी वेंदो। वमा मलकत ऐमानुकुम, ॿियो नौकरनि ते सख़्ती न कजो, मुलाज़िमनि ते सख़्ती न कजो, नबी साईं पारत कई आहे। दुआ है तो अल्लाह से असांखे अहिड़े शफ़ीक़ नबी जी शफ़ात नसीब फरमाए। हींअर दुरूद शरीफ़ पढ़ो, मुंहिंजो हमसफ़र साथी आहे हाजी इमदादुल्लाह जो शागिर्द आहे, तव्हांजे पाड़े रुस्तम जो उज़ैर अहमद, हिकिड़ो मौलूद ॿुधाए नात ख़ाननि जी ख़िदमत बि कयो, अल्लाह गंज ॾींदव। पोइ वरी इंशा